मैडम की वॾी महिरबानी डॉक्टर असाना मल्ला बजाज शाह साहब साईं तव्हांजा जेके 25 मसइला आहिनि उन्हनि में 24 मसइलनि ते असांजो सॼो इतफ़ाक़ 25 जो छा थियो सर? 25 मैडम ॿुधायो न पहिरें 25 खां शुरू। हा 25 जो साईं खलील खंबाणी साहब मूंखे 3 नाला ॾिना उन्हनि 3 नालनि में मूं हिननि खां चयो त जेको माण्हू तव्हां नालो ॾियो उन सां कंसल्ट कयो असां 3 नाला ऐं तव्हांखे साफ़ ॿुधायूं जेके नाला असांखे सभिनी ॾिना उन में गुलाम मोहम्मद भुट्टो साहब साजिद मेमन साहब ऐं मुर्तज़ा सियाद जंहिंमें असांजी हिननि जी चॉइस ते असां वञी साजिद मेमन ते जेको बीठासीं साजिद मेमन अवेलेबल कोन हो इस्लामाबाद वियो पिए भाई रोड आयो पिए नवाब शाह ताईं पहुतो मूंखे रुॻो एतिरी ॼाण ॾियो त उन माण्हू खां पुछां त सही पोइ मूं कोन पुछियो मूंखे उहो ॿुधायो त साजिद मेमन जेके कंसेंट न ॾिनी ते आउं नथो वञा उन खां पोइ हाणे बि मूं गुलाम भुट्टे ते ॻाल्हायो चई साईं मूं ते रहण करो एडमिशन हले पई मैडम उन ते बि कोन थियो हाणे मूं वटि वञी जेको नाला बचा मूं हिकु ॿ नाला ॿुधाइनि उहो तव्हां सां ॿुधाए पियो उन ते अञा बि इतफ़ाक़ तव्हांजो कोन थियो मूं 2 टे नाला तव्हांखे ॾिना बाक़ी जेके 24 मसइला आहिनि उन्हनि जा आर्डर असांजे ब्याज हिकिड़ी ॻाल्हि आहे सर त असां 52 ॾींहं हलिया आहियूं ऐं 52 54 ॾींहं हलिया आहियूं असां तव्हांखे बार बार तव्हां हली आया आहियो असां बार बार तव्हां सां वेठा आहियूं असां तव्हांखे मान ॾिनो आहे हिन यूनिवर्सिटीअ में लीडरशिप जी कमी कोन्हे का तव्हांखे अगरि एतमाद जी कमी आहे त इहो तव्हांजो मसइलो आहे असां वटि 3 माण्हू कोन्हनि के असां वटि 1000 माण्हू आहिनि असांजा 700 प्रोफेसर वेठा आहिनि असांजा 150 ऑफिसर वेठा आहिनि तव्हांखे पंहिंजे नंढड़े सर्किल खां ॿाहिरि निकिरी गैर मुतनाज़ा माण्हू ते अपॉइंट कयो त हीउ इदारो बहितर हले जेकॾहिं अॼु 3 ॾींहं ते असांजे माण्हू आयो असां साॻी ॻाल्हि कई 15 ॾींहं ते माण्हू आयो अॼु साॻी ॻाल्हि करे 52 ॾींहं खां पोइ अॼु अगरि असांखे साॻी असांखे ॻाल्हि ॿुधाइण आया हो त असांखे इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾे हुजूम जे हिन सॼे फ़ैसिले खे तव्हां वटि एतिरो कोन्हे को जो तव्हां ऑनर कयो तव्हां पंहिंजे दादले जे करे सॼे इदारे खे क़ुर्बान पिया कयो असां सर हिन ते असांजो ज़ीरो कंप्रोमाइज़ आहे ही सिंध यूनिवर्सिटीअ जा 700 उस्ताद आहिनि ऑफिसर आहिनि गैर मुतनाज़ा माण्हू 1000 मिलंदा इमामदीन खोसो तव्हांजे टीम जो मेंबर रहियो हाणे के छो न पिया रखो हुन में कहिड़ी कमी आहे जॾहिं असां सभु स्टेक होल्डर मुतफ़िक़ आहियूं छा उहो इन लाइ हुन में कमी आहे त असां सभु मुतफ़िक़ आहियूं सर ॻाल्हि असां साम्हूं पिया कयूं असां हेतिरो अर्सो हिते रहिया आहियूं तव्हां वटि खोड़ माण्हू आहिनि असां हिते वेठा आहियूं असांखे का तकड़ कोन्हे का तव्हां जंहिं माण्हूअ जो नालो खणी ऑर्डर खणी अचो असां सभु तव्हांखे मान ॾींदासीं तव्हां सां गॾु असांखे बाबा इहो जेको 25 मुतालबो आहे पहिरीं असांखे उहो खपे 24 मुतालबो सर असांखे जो अगरि 54 ॾींहंनि खां तव्हां बार्गेनिंग करण आया आहियो त असांखे ॾाढो अफ़सोस था चवणो थो पए त हिन 54 ॾींहंनि जी जिदोजहद जो नतीजो इहो आहे तव्हांखे शख़्स जे पोयां असांजे सॼे हुजूम सां बार्गेनिंग करण आया आहियो इहो कंहिं सरबर हिनखे बार्गेनिंग ई चइबो आहे तव्हां सम्झो था त अगरि न उन नाले असां कंहिं बि नाले ते न बीठा आहियूं तव्हां पाण नाला ॾिना असां नालो खणी न आया आहियूं असांखे चओ असां तव्हांखे हिन महिल चऊं था इमामदीन खोसे साहिब जो ऑर्डर कढो 10 ॾींहं विहारे तव्हां हुनखे जेको इमामदीन खोसो न्यूट्रल किथां ईंदो न पोइ जेकॾहिं नथा हिकिड़ो पसंदि आहे ऐं ॿिए खे माण्हू जो ऑर्डर कढा थो रजिस्टर जो उनखे फ़िलहालु हिनखे मोकल ते थो मोकिलियां तव्हां बसि बाक़ी मोकल सर कहिड़ो सिंडिकेट मां रजिस्ट्रार जो मोकल में वेंदो हुनखे सिंडिकेट खां चार्ज असाइन थियल आहे उहो रजिस्ट्रार अपॉइंट थियल थोरी आहे जेको असाइन थियल आहे उहो मोकल ते थोरी वेंदो आहे रिलीफ थींदो आहे पंहिंजे चार्ज सिंडिकेट सर रखी हुई इहा जेकी हुन में सभु मसइला रखिया विया आहिनि हाणे गैस बिजली बिल उहे नेगेटिव फैसला आहिनि ऐं इहा सिंडिकेट ऐं सर इहो तव्हांजो जेको एटीट्यूड आहे न इहा डिक्टेशन आहे
सर उन्हनि खे तव्हां गुज़ारिश करे सघो था त इहा सर्टिफिकेट पोइ कयो बाक़ी ज़ाहिरी आहे मसइला जेके आहिनि जनरल मसइला आहिनि जेको आहे मसइला आहिनि न सर असांजी ॻाल्हि इहा आहे